समाजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 25 नवंबर 2025 अंगारे जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। कारूंझर खे कटण जूं तयारियूं। सिंध सरकार कारूंझर जी कटाई खां मना करण वारो फ़ैसिलो चैलेंज करण वारी दरख़्वास्त आइनी अदालत मुंतक़िल कराए छॾी। सुभाणे ॿुधणी रथियल। कारूंझर केस चैलेंज थियण ख़िलाफ़ वकीलनि तरफ़ां सुभाणे CM हाउस ताईं पैदल मार्च करण जो ऐलान। अवामी तहरीक जो इजलास। सिंध धरती जी हिफ़ाज़त लाइ पुरअमन जदोजहद जारी रखण जो वचन। क़ौमी अवामी तहरीक पारां हद दख़लनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। ॾहरकी में नौजवान वकील क़तल। संदसि लाश मिलियो। वाक़ियो गुझारत बणियल। डेमोक्रेटिक स्टूडेंट्स फेडरेशन पारां धारियुनि खे फ़ौरी तौरु सिंध मां निकाली ॾियण जो मुतालबो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। कारूंझर जी कटाई वारो केस सिंध हुकूमत जी अपील ते वफ़ाक़ी आइनी अदालत में मुक़ररु। सिंध हुकूमत जे वकील सलाउद्दीन जो केस में पैरवी करण खां इनकार। आल सिंध लायर्स एक्शन कमेटी अरबा ते हाई कोर्ट बार खां वज़ीर हाउस ताईं मार्च जो ऐलान करे छॾियो। थर बार पारां पिणु अदालती कार्रवाइनि जे बाइकाट जो ऐलान कयो वियो आहे। वकील सलाउद्दीन केस में सिंध हुकूमत जी पैरवी खां इनकार कंदे एडवोकेट जनरल खे आगाह करे छॾियो आहे। आल सिंध लायर्स एक्शन कमेटी ऐं सिंध हाई कोर्ट बार हैदराबाद जो बि वॾे वज़ीर खे ख़त। कारूंझर जी कटाई बाबति वफ़ाक़ी आइनी अदालत में अपील दाख़िल करण जी मज़मत कई वई। वकील इसरार चांग ख़त में लिखियो आहे त कारूंझर रुगो जबल न पर सिंध जो रूह तारीख़ ऐं फितरी विरसो आहे जंहिंखे टुकरा करण सिंध जे रूह खे कोरण बराबरि आहे। सिंध हुकूमत जो कारूंझर जी कटाई लाइ वफ़ाक़ी आइनी अदालत में अपील दाख़िल करण वारो अमल मज़मत जोॻो आहे। आल सिंध लायर्स एक्शन कमेटी सुभाणे अरबा ॾींहुं मार्च कंदी। सिंध हुकूमत खां अपील वापसि वठण जो मुतालबो कयो वियो आहे। सुहेल मेमण चयो आहे त जेकॾहिं तव्हां पाण ताक़तवर थींदा त हर को तव्हां सां गॾु बीहंदो। बैरिस्टर सलाउद्दीन मशहूरु कारूंझर केस में सिंध जे मौक़िफ़ जे ख़िलाफ़ PP जी सरकार जो वकील हो, पर हाणे सिंध बार काउंसिल जे खटे आयल सिंध दोस्तनि सां गॾिजण करे ऐं उन्हनि ऐं सिंध जे अक्सरियत वकीलनि खे मान ॾींदे हुन कारूंझर केस में पंहिंजो वकालतनामो वापसि वठी छॾियो आहे। वाज़े हुजे त कारूंझर केस सिंध जो केस आहे त कारूंझर मां ग्रेनाइट कढी उन जी सूंह खे तबाह करणु बंदि कयो ऐं मुखालफ़त में वरी पीपल्स पार्टी जी सिंध हुकूमत आहे जेका कारूंझर खे कोरणु चाहे थी। उन केस में सलाउद्दीन अहमद सिंध हुकूमत जो वकील आहे, पर हाणे सलाउद्दीन अहमद उहो केस विढ़ण खां इनकार कंदे पंहिंजो वकालतनामो वापसि वठी छॾियो आहे। ॿधी फ़ज़ीलत बहादरी ऐं सिंध बाबति अटल मौक़िफ़ ते बीहण सां तव्हांजा मुख़ालिफ़ बि तव्हां सां गॾु बीहंदा। हिकु ॻाल्हि ॾाढी अजब आहे। पीपल्स पार्टी जा हमख़्याल वकील ई हुते चवंदा त वतन पोस्टूं कंदा था वतन त सलाउद्दीन अहमद कारूंझर केस विढ़ी सिंध दुश्मनी पए कई, पर उहे दोस्त पर इहो नथा चवनि त कारूंझर पीपल्स पार्टी हुकूमत ठीके ते ॾिनो आहे ऐं पीपलनि सां गॾु हुजणु माना कारूंझर तबाह करणु। उन्हनि दोस्तनि खे अॻु में त इहो मुतालबो करणु घुरिजे त पीपल्स पार्टी उहो केस ई वापसि वठे। वर्ल्ड सिंधी कांग्रेस सिंध सरकार तरफ़ां कारूंझर जो केस सुप्रीम कोर्ट मां वफ़ाक़ी आइनी अदालत ॾांहुं मुंतक़िल कराइण जी मज़मत कई आहे। पंहिंजे बयान में वर्ल्ड सिंधी कांग्रेस चयो आहे त
27वीं तरमीम पोयां असल मक़सदु बेमज़लूम क़ौमुनि जा वसीला पाणी मैदनियात ऐं ज़मीन फुरणु आहे। 27वीं आइनी तरमीम जा नतीजा अचणु शुरू थी विया आहिनि, जंहिंजे करे कारूंझर वारो केस वफ़ाक़ी आइनी अदालत मुंतक़िल कयो वियो आहे। वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे चेयरमैन डॉक्टर लखू लुहाणे ऐं ॿियनि अॻवाननि चयो आहे त कारूंझर अज़ीम तहज़ीबी विरसो आहे। कारूंझर जबल जी सूंहं सां गॾु उन में मौजूदु इबादतगाहूं ऐं उन सां लाॻापियल सिंध जी तारीख़ आहे, जंहिंजी नीलामी कंहिं बि सूरत में क़बूल नाहे। कारूंझर जबल जी कटाई तारीख़ जी तबाही हूंदी। सिंध ऐं सिंधीअ माण्हुनि सां का बि दिलचस्पी पीपल्स पार्टी खे नाहे। पीपल्स पार्टी वारा सौदागर आहिनि जिन इक़्तिदार जी लालच में कारूंझर समेत मैदनी वसीलनि जो सौदो कयो आहे। सिंध जा माण्हू कंहिं बि सूरत में कारूंझर जी कटाई करणु न ॾींदा। कारूंझर मक़ामी माण्हुनि जे जियापे जो वाहिद ज़रियो आहे। डॉक्टर लखू लुहाणे ऐं ॿियनि अॻवाननि जो वधीक चवणु हो त कारूंझर वारे मामले ते आलमी इदारनि में पिणु आवाज़ उथारियो वेंदो। नौजवान वकील मुनवर सागर चयो आहे त बिलावल भुट्टो इलेक्शन मुहिम दौरान ऐलान कयो हो त असां कारूंझर कटणु न ॾींदासीं। बिलावल भुट्टो हाणे पंहिंजे उन वचन खां फिरी वियो आहे। सिंध हुकूमत आइनी अदालत में अपील कई आहे। कराची बार ऐं आल सिंध लायर्स एक्शन कमेटी पारां 26 नवंबर ते अदालती कार्रवाइनि जो बाइकाट कयो वेंदो, जॾहिं त सिंध हाई कोर्ट खां CM हाउस ताईं एहतजाजी मार्च जो ऐलान पिणु कयो वियो आहे। कारूंझर लाइ मुसलसल जाखोड़ींदड़ कारूंझर सुजाग फोरम जे अॻवान अलाह रखे खोसे चयो आहे त कारूंझर जी कटाई वारो केस विढ़ंदासीं। कारूंझर जी कटाई रोकाइण लाइ असांजी जदोजहद सदाईं जारी रहंदी। कारूंझर रुगो जबल या मैदनियात न पर असांजी हज़ारे सालनि जी तारीख़ आहे। पीपल्स पार्टी असांखां असांजी तारीख़ खसणु चाहे थी। सिंध हारी कमेटीअ जे मरकज़ी सदर कामरेड समर हैदर जतोई चयो आहे त कारूंझर जबल जी कटाई जी वरी साज़िश तयारु कई पई वञे। सिंध सरकार जे वकील सलाउद्दीन अहमद वकालतनामो वापसि वठी छॾियो आहे, जंहिंसां साबित थिए थो त सिंध हुकूमत कारूंझर जबल जी कटाई जो वरी फ़ैसिलो करे छॾियो आहे। वरी सिंध सरकार कटाई शुरू कराइणु चाहे थी। असीं ईअं हरगिज़ थियणु न ॾींदासीं। पंहिंजे जारी कयल बयान में कामरेड समर हैदर जतोई चयो त सिंध हुकूमत जी बदनियती ज़ाहिर थी वई आहे। सिंध हुकूमत वफ़ाक़ खे सिंध जा समूरा वसीला खपाए ॾिना आहिनि। हाणे वरी कारूंझर जी कटाई जो कमु शुरू करण जो कमु शुरू पियो थिए। सिंध हारी कमेटी कारूंझर जी कटाई कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदी। पीपल्स पार्टी इक़्तिदार जी लालच में सिंध जी वहदानियत ते वार पई करे, पर सिंध हारी कमेटी पारां कारूंझर जी कटाई ऐं ॿियनि सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ सख़्तु एहतजाज कयो वेंदो। थारपारकर बार एसोसिएशन जे सदर एडवोकेट मोहनलाल मंठाराणी, जनरल सेक्रेटरी कंवर अमर, नायब सदर ज़हीरुद्दीन नोहड़ियो, फ़क़ीर मुनवर सागर ऐं ॿियनि पंहिंजे जारी कयल बयाननि में चयो आहे त कारूंझर जबल जी कटाई बाबति सुप्रीम कोर्ट में सिंध सरकार जी दाख़िल कयल नज़रसानी अपील ख़िलाफ़ थर बार एसोसिएशन तरफ़ां अदालती कार्रवाइनि जो मुकमिल बाइकाट कयो वेंदो। सिंध हाई कोर्ट कारूंझर जबल खे क़ौमी विरसो करार ॾियणु, कटाई रोकण बाबति ॾिनल फ़ैसिले खे सिंध सरकार सुप्रीम कोर्ट में चैलेंज कयो हो, जेको केस वफ़ाक़ी आइनी अदालत ॾांहुं मुंतक़िल थियो आहे, जंहिं ख़िलाफ़ थरपारकर बार एसोसिएशन यकराए करारदाद पिणु मंज़ूर कई आहे। असां एहतजाज ज़रिए सिंध सरकार खां मुतालबो कंदासीं त हाणे कोर्ट जी कारूंझर जी कटाई रोकण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ दाख़िल करायल नज़रसानी अपील वापसि वरिती वञे ऐं कारूंझर जी कटाई खां पासो कयो वञे। हुननि चयो त कारूंझर जी कटाई हमेशह बंदि कराइण लाइ अदालतनि खां वेंदे हर इंतिज़ामी ऐं अवामी फोरम ते भरपूर आवाज़ उथारियो वेंदो।
कारुंझर सिंध जो क़ौमी सक़ाफ़ती ऐं क़दीमी विरसो आहे जंहिंखे सिर्फ़ु पथर जो टुकड़ो सम्झी नीलाम कंदड़नि खे कॾहिं बि कामयाबु थियणु न ॾींदासीं। कारुंझर फितरत जो हसीन उहिञाण हुजण सां गॾु मज़हबी ऐं सक़ाफ़ती क़ौमी विरसो आहे जंहिंजी कटाई कंहिं बि सूरत में मंज़ूरु नाहे। होॾांहुं सिंध हाई कोर्ट बार जे सदर सरफराज़ मीतले चयो आहे त सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच कारुंझर जबल जी कटाई रोकण जो हुकुम ॾिनो हो। सिंध हुकूमत हाई कोर्ट जे आर्डर खे आइनी अदालत में चैलेंज कयो आहे। सिंध हुकूमत खां वफ़ाक़ी आइनी अदालत में दाख़िल अपील वापसि वठण जो मुतालबो कंदासीं। मीरपुर साकरे में मज़हब मटाइण वारो मामिलो इंतकामी कार्रवाई में तब्दील थी वियो। टाउन कमेटी मीरपुर साकरो जे चेयरमैन इक़बाल ख़ासखेली हाई स्कूल जी हेड मिस्ट्रेस गुलनाज़ जोखियो ते मज़हब मटाइण लाइ ज़ोर भरण जो इल्ज़ाम लॻाईंदड़ ॿिनि शागिर्दनि जे पीउ टाउन कमेटी में सेनेटरी मुलाज़िम सावण महेश्वरी खे मुअतल करे छॾियो आहे। सावण महेश्वरी चयो आहे त मुंहिंजे ॿिनि नियाणियुनि खे मज़हब मटाइण लाइ दॿाउ विधो वियो। आवाज़ उथारण ते मामले खे तकरारी बणाए इंतकामी कार्रवाई जो निशानो बणायो वियो आहे। गुज़िरियल ॾींहुं तालीम खाते जे इख़्तियारियुनि इल्ज़ाम हेठि आयल हेड मिस्ट्रेस गुलनाज़ जोखियो खे मुअतल कयो हो, जंहिं ते टाउन चेयरमैन इल्ज़ाम लॻाईंदड़ शागिर्दियाणियुनि जे पीउ खे मुअतल करे छॾियो आहे। शागिर्द अॻवान गनी अमान चांडियो ऐं सरमद मीराणी ते दाख़िल केस ख़तमु करण ऐं बरियत बाबति दाख़िल दरख़्वास्तनि ते अदालत फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो। सिंध हाई कोर्ट में गनी अमान चांडियो ऐं सरमद मीराणी ख़िलाफ़ु दाख़िल केस ख़तमु करण ऐं बरियत लाइ दरख़्वास्त ते धार ॿुधणी थी। अदालत ॿिन्ही दरख़्वास्तनि ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो। वकील हबीबुर रहमान जसकाणी चयो त गनी अमान ऐं सरमद मीराणी ते बेबुनियाद ऐं कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि। वकील परवर चांडियो चयो त केस दाख़िल थियण खां अॻु सॼी सिंध जे बारज़ पारां ॿिन्ही नौजवाननि खे खंबे गुम करण जी मज़मत कई वई हुई ऐं ठाराव पिणु पास कया विया हुआ। जुडिशल मजिस्ट्रेट वटि पेशी दौरान CTD इख़्तियारियूं केस प्रॉपर्टी बि पेश न करे सघियो हुयूं। वकील समीना कंवल चयो त गनी अमान खे इस्पताल मां ऐं सरमद मीराणी खे घर मां हिरासत में वरितो वियो। शागिर्द गनी अमान जी भेण सिंधु अमान चयो त गनी अमान दहशतगर्द न पर लतीफ़ जो पारखू आहे। मथस दाख़िल केस कूड़ा ऐं बेबुनियाद आहिनि जेके ख़तमु कया वञनि। ॾखण मां अगवा थियल नौजवान बाज़ियाब थी न सघियो। सदमे संदसि वालिद खां हयाती खसे वरिती। ॾखण वेझो 3 महीना अॻु ॻोठ ग़ुलाम क़दर बीहण वासी अगवा थियल नौजवान नवीद अबड़ो खे शिकारपुर पुलिस बाज़ियाब कराए नाहे सघी। ॿिए तरफ़ नौजवान पुट जो सदमो बर्दाश्त न कंदे सदमे में संदसि पीरसन वालिद इक़बाल अहमद अबड़ो फ़ौत थी वियो। संदसि घर में कोहराम मची वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त नौजवान नवीद अबड़ो 3 महीना अॻु मुबैना तौरु अगवा थियो हो। 3 महीना गुज़रण बावजूदि शिकारपुर पुलिस बाज़ियाब नाहे करायो। हुननि मुतालबो कयो त IG सिंध, DIG लाड़काणो, SSP शिकारपुर शाहज़ेब चाचड़ समेत वसवारा नोटिस वठी नौजवान खे बाज़ियाब कराइण लाइ क़दम खणनि। ॾहरकी में नौजवान वकील सैफ कोराई खे क़तल कयो वियो। संदसि बाज़ार मां मथे में धक ऐं जंघ भॻल लाश हथु आयो। लाश खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। अखियुनि ॾिठनि शाहिदनि मूजिबि वकील सैफुल्लाह कोराई खे 2 मोटरसाइकिल सवार टकर हणी फ़रार थी विया, जॾहिं त नौजवान खे मथे में धक लॻल हो ऐं जंघ पिणु भॻल हुई। नौजवान जी आफ़ीस जो अॼु इफ़्तिताह रथियल हो, जंहिंजे सामान वठण लाइ शहर वियल हो। वॾे तइदाद में वकीलनि जो अंगु इस्पताल पहुतो। अवामी तहरीक ज़िले सखर जो इजलास ज़िले सदर अयाज़ कलवड़ जी सदारत हेठि थी गुज़रियो, जंहिंमें अवामी तहरीक जी मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कात्यार ख़ुसूसी शिरकत कई। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक तरफ़ां 21 डिसंबर ते लाड़काणे में ऐलानियल सिंध जो वजूद ऐं वसीला बचायो मार्च में सखर ज़िले मां भरपूर शिरकत कई वेंदी। 27वीं आइनी तरमीम इम्कानी 28वीं तरमीम वसीले
सिंध खे विरहाइण जे साज़िशनि, कारपोरेट फार्मिंग, कैनालनि मैदनी वसीलनि ते धाड़नि, क़बीलाई दहशतगर्दी, धाड़ियल राज, कारोकारी ऐं औरतुनि ते वधंदड़ ज़ुल्म ख़िलाफ़ 16 नवंबर ते हैदराबाद में थियल अज़ीमुल शान मार्च खां पोइ 21 डिसंबर ते लाड़काणे में मार्च कयो पियो वञे। इन सिलसिले में सखर ज़िले जो इजलास थियो, जंहिंखे ख़िताब कंदे अवामी तहरीक जे मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कातियार चयो त सिंध खे टुकरा करणु, वसीलनि ते कब्ज़ा करण ऐं ज़रई ज़मीनूं कंपनियुनि खे ॾियण जूं सभु साज़िशूं सिंध जो अवाम नाकाम बणाए छॾींदो। सिंध जे माण्हुनि खे सिंध जे वजूद ऐं वसीलनि जे तहफ़ुज़ लाइ भरपूर जदोजहद करणी पवंदी। कारपोरेट फार्मिंग सिंध जी ज़मीन ऐं पाणी ते कब्ज़े जी नई साज़िश आहे। हीउ मनसूबो सिंधी माण्हुनि खे पंहिंजी धरती तां बेदख़ल करण जी साज़िश आहे। SIFC जहिड़ा अरिड़हीं आइनी तरमीम जा कातिल अदलिया ऐं पार्लियामेंट खां मथां इदारा सिंध जे ज़मीननि वसीलनि खे नीलाम करण लाइ ठाहिया विया आहिनि। असांजी वसीलनि जे तहफ़ुज़ ऐं सिंध जे वजूद जी बका लाइ जदोजहद जारी रहंदी। इजलास में अवामी तहरीक जे मरकज़ी अॻवान सरवाण जतोई, एडवोकेट सचल भट्टी, सिंधियाणी तहरीक जे अॻवान शमशाद ॿपड़ ऐं ॿियनि शिरकत कई। क़ौमी अवामी तहरीक जे सीनियर डिप्टी जनरल सेक्रेटरी अल्ताफ़ ख़ासकेली, एडवोकेट ज़ाहिद बंभरो, ज़िले सदर नज़ीर बुलेदी, बाबू मेमण, माशूक चांडियो हैदराबाद प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त लतीफ़ाबाद में फटाका फैक्ट्री धमाके में इंसानी जानी नुक़साननि जा ज़िम्मेवार DC हैदराबाद मक़ामी पुलिस ऐं फायर ब्रिगेड ऑफिसर आहिनि। उनजो कमु आहे त फैक्ट्री जी मुसलसल हिफ़ाज़ती निगरानी कनि, पर करप्शन तहत उन्हनि खे नज़रअंदाज़ कयो वियो, जंहिं करे धमाके में वॾो इंसानी जानी नुक़सानु थियो आहे। क़ानूनी कार्रवाई खां बचण लाइ पुलिस तकड़ी FIR कटे इंतिज़ामी ज़िम्मेवारनि खे बदनियती सां नज़रअंदाज़ कयो आहे। असीं मुतालबो करियूं था त फैक्ट्री मालिक, लाइसेंस जारी कंदड़, DC, मुआइनो कंदड़ इदारनि, फायर ब्रिगेड ऐं पुलिस ख़िलाफ़ अदालती जांच करे उन्हनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वञे। हुननि वधीक चयो त डिप्टी कमिश्नर, मेयर हैदराबाद ऐं पुलिस मनशात फेरोशन ऐं जुआ जे अॾनि जा सरपरस्त बणियल आहिनि। दरिया जी ज़मीन, गंजो टकर, पको क़िलो, कचो क़िलो, ॿेले खाते जी ज़मीन, हाईवे जे ॿिन्ही पासे सरकारी ज़मीननि ते कब्ज़ा आहिनि। उन्हनि कब्ज़नि में बिल्डर, वज़ीर, MPA, MNA, इंतिज़ामी ऑफिसर मुलविस आहिनि। का बि कार्रवाई नथी थिए। अॻवाननि मुतालबो कयो त लतीफ़ाबाद फैक्ट्री धमाके में फ़ौत थियलनि जे वारसनि खे 50-50 लख ऐं ज़ख़्मियुनि खे 30-30 लख मुआवज़ो ॾिनो वञे। इनक्रोचमेंट जे नाले में ग़ैरक़ानूनी कार्रवाई, इंतिज़ामी गुंडागर्दी, दहशतगर्दी ऐं फ्लूट बंदि कई वञे। फुरकियल रेढ़ा, कुर्सियूं, तराज़ू, मोबाइल फ़ोन, फ्रूट, भाॼियूं ऐं ॿियो सामान वापसि कयो वञे। सिंध हारी कमेटी ऐं कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जे ॿिनि अहम अॻवाननि कामरेड मांदल शर ऐं कामरेड सतार घोटो जी यादि में कारपोरेट फार्मिंग ऐं ॿिनि सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ कॉन्फ्रेंस मुनक़िद कई पई वञे। 28 नवंबर जुमे जे ॾींहुं सुबुह जो 11 वॻे प्रेस क्लब घोटकी में कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वेंदी, जंहिंमें सियासी समाजी अॻवाननि खे शिरकत जी अपील पिणु कई वई आहे। डेमोक्रेटिक लॉयर्स एसोसिएशन 27वीं आइनी तरमीम बाबति सेमिनार मुनक़िद करे 27वीं आइनी तरमीम वापसि वठण जो मुतालबो कयो आहे। सीनियर सहाफ़ी मज़हर अब्बास चयो त पाकिस्तान जो आइन ख़तरे में आहे, पार्लियामेंट ख़तरे में आहे, मुल्क जी सभ खां वॾी अदालत खे बेइख़्तियार करे छॾियो अथनि। इंसाफ़ आख़िर कीअं थींदो? कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान पारां पाकिस्तान में इंसानी हक़नि जी लताड़ जी मज़म्मत कई वई आहे। कामरेड इमदाद काज़ी पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त सेक्रेटरी जनरल कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान में इंसानी हुकूक की खिलाफ वर्जी, सियासी कारकुनों और कौमी हुकूक के लिए जदोजहद करने वाले कारकुनों के खिलाफ जो रियासत ने एक सिलसिला शुरू किया है जबरी लापता करने का, झूठे मुकदमे बनाने का, मैं उसकी मजम्मत करता हूँ। अभी कराची से नसरीन बलोच, जिसकी कुल उम्र 15 साल है, उसको रात को अंधेरे में 12 बजे उठा के गायब किया गया है।
इसी तरह हमारे पख्तूनख्वा से मंजूर पश्तीन, जिसकी सियासत से हमारा इख्तलाफ है, या बलूचिस्तान से BYC की लीडर महारग बलोच, इनकी सियासत के साथ कितने भी इख्तलाफात हों, लेकिन वो इंसान हैं, वो इस मुल्क के शहरी हैं, उनके कुछ हुकूक बनते हैं। उनके हुकूक की खिलाफ वर्जी करते हुए उनको जिस तरह दबाया जा रहा है, उनको जेलों में रखा जा रहा है, झूठे मुकदमे कायम किए जा रहे हैं, हिरासा किया जा रहा है, उसकी हम मजम्मत करते हैं। इसी तरह पंजाब में मेहनत कश लोगों के खिलाफ जो कार्रवाइयाँ हो रही हैं, ख़ास तौर पर जिस तरह आसिफ भट्ट ने खुदकुशी की है, ये सब कुछ सिलसिला क्या है? यानी रियासत का तशद्दुद इतना बढ़ गया है कि सियासी कारकुन खुदकुशी कर रहे हैं। हम मुतालबा करते हैं कि यह सिलसिला फौरी तौर पर बंद किया जाए और शहरी हुकूक, सियासी हुकूक और शहरी आज़ादियों को बहाल किया जाए, वरना इस मुल्क के अंदर ये पुरतशद्दुद सियासत जो है उसका सिलसिला और बढ़ेगा। हम चाहते हैं कि मुल्क के अंदर जमहूरी रवैये परवान चढ़े, जमहूरी अंदाज से सियासत हो, और रियासत जो है वो फाशिस्ट रवैया अख्तियार करके सियासी कुव्वतों और जमहूरी कुव्वतों को ज़बरदस्ती पुरतशद्दुद रवैये की तरफ न धकेले। और ये जिस तरह आइन को पामाल किया है, अदालतों को तबाह कर दिया कि कोई इंसाफ अभी उम्मीद उनसे नहीं रखता, ये सारा सिलसिला बंद किया जाए। कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान मुल्क के अंदर बहुत सारी इन कौम पर सियासी पार्टियों से नज़रियाती और सियासी इख्तलाफ रखती है। हम मुल्क के अंदर एक निज़ाम कायम करना चाहते हैं जिसको सोशलिस्ट निज़ाम कहते हैं। हम तबकाती बुनियाद पर और मजलूम कौमों के अवाम को मुत्तहिद करके पाकिस्तान में एक ऐसे निज़ाम के लिए लड़ रहे हैं जिसमें मजलूम कौमें, मजलूम तबकात मिलकर इनसे इक़्तिदार छीने और इस मुल्क के अंदर हकीकी अवामी जमहूरियत का क़याम हो, सोशलिस्ट निज़ाम आए जहाँ पर तालीम, इलाज, रोज़गार और घर जो है देना रियासत की जिम्मेवारी हो। हम इसके लिए जदोजहद करते हैं। लेकिन अगर कोई हिज़्ब इख्तिलाफ, मिसाल के तौर पर इस वक्त जो है PTI का एहतजाज चल रहा है, तो उन कुव्वतों को एहतजाज करने का जमहूरी तौर पर सबको हक होना चाहिए। ये सिलसिला बंद किया जाए पुरतशद्दुद और रियासत को एक फाशिस्ट अंदाज से चलाने का। बहुत बहुत शुक्रिया। सिंध में कमंद जो फसल तैयार थियण बावजूद शुगर मिल मालिकनि जी हठ धर्मी ऐं हुकूमती गफ़लत सबबि आबादगार परेशान आहिनि। कमंद जो फसल मुकमल तैयारी वारे मरहले में बीठल आहे, पर शुगर मिलूं वक़्त सिर न हलण सबबि फसल ख़राब थियण जो ख़तरो वधी वियो आहे। आबादगारनि जो चवणु हो त जेकॾहिं वधीक देरि थी त लखें रुपयनि जो नुक़सानु थी सघे थो। ॿिए पासे ज़राइत खाते जे वज़ीर सरदार मोहम्मद बख़्श महर ऐं सिंध हुकूमत हिन संजीदा सूरतहाल ते मुकमल ख़ामोशी इख़्तियार करे छॾी आहे, जॾहिं त शुगर मिल माफ़िया पंहिंजी पुराणी हठ धर्मी ते क़ाइमु अची रही आहे। सूबाई हुकूमत ताहाल न त शुगर मिलनि जे हलण जो शेड्यूल जारी कयो आहे, न ई कमनि जो सरकारी अघु मुक़ररु कयो आहे, ऐं न वरी माल माफ़िया खे पाबंद करे सघी आहे, जंहिं करे ज़रई मार्केट में शदीद गैर यकीनी वारी फ़िज़ा क़ाइमु थियण जो अंदेशो मौजूदु आहे। UC झंपीर ऐं UC झंगड़ीअ जे केतिरनि ई मुतासिर रवासियुनि पारां बुनियादी सहूलियतूं मुहैया करण लाइ सख़्तु एहतजाज कयो वियो। कोहिस्तान वासियुनि अलाबख्श जाखरो, हाजी वलू जाखरो, कोहिस्तानी अनवर, अब्दुल रशीद पालारी, अब्दुल जब्बार पालारी, उमर बुरफत, इनाम चांग, अलीम लियाकत जमारी ऐं ॿियनि सख़्तु एहतजाज कंदे चयो त कोहिस्तान वासियुनि खे हर दौर में नज़रअंदाज़ करे समूरियुनि अहम बुनियादी सहूलियतुनि खां महरूम रखी खेनि रोज़गार समेत का बि सहूलियत नाहे ॾिनी वई। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त UC झंगड़ी ऐं UC झंपीर जी माहिवार बजट 12 लख रुपया हुजण बावजूदि किथे ख़र्च थी आहे। सोलर प्लेटूं केॾांहुं वियूं, पाणी जा बोर किथे थिया, पाणी जूं लाइटूं, सिलाई मशीन समेत ईंदड़ सामान बि रुॻो मनपसंदि माण्हुनि खे ॾिनो पियो वञे। हुननि चयो त कोहिस्तानी पट्टी में वॾे तइदाद में स्कूल बंदि हुजण करे हज़ारे ॿारड़ा तालीम खां महरूम बणियल आहिनि। उन सां गॾोगॾु ज़बून हाल बिल्डिंग जी न मरमत थी सघी आहे, न ई वरी स्कूलनि खे फर्नीचर वग़ैरह मुहैया थी सघियो आहे। वॾे तइदाद में बंदि पियल RO प्लांट तोड़े नाकारा बणियल वाटर सप्लाई बि बहाल थी न आहिनि सघिया।
जंहिं करे कोहिस्तान वासी पीअण जे साफ़ पाणी, सिहत, तालीम, रोड, रस्ते, बिजली, सुई गैस ऐं ॿियनि सहूलियतुनि खां परे आहियूं। हिते का बि सहूलियत नथी ॾिनी वञे। शाहपुर जहानिया जी फैक्ट्री इंतिज़ामिया ऐं महिनतकश यूनियन में इख़्तिलाफ़ चोट चढ़ी विया आहिनि। सिक्योरिटी गार्डन महिनतकश यूनियन में सख़्तु मुहिमारी थी पई। सिक्योरिटी गार्डन खे धिका ऐं मारकुट कई वई। मिल अंदरि सख़्तु छिकताण पैदा थी वई। यूनियन पारां फैक्ट्री जा प्लांट ज़बरदस्ती बंदि कराया विया, जंहिं करे इंतिज़ामिया पारां पुलिस घुराई वई। मिल अंदरि छिकताण सबबि फैक्ट्री बंदि थियण करे समय पोरित बेरोज़गार थियण जो ख़दशो पैदा थी वियो आहे। करमपुर भरिसां 2 हफ़्ता अॻु हथियारबंदनि हथां क़तल थियल पीउ ऐं पुट जा क़ातिल गिरफ़्तार न थी सघिया। वारसनि पारां इंडस हाईवे ते धरणो हणी रोड ब्लॉक करे सख़्तु नारेबाज़ी कई वई ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो पिणु कयो वियो। चोलियाणी बिरादरी पारां मीर हसन चोलियाणी जी अॻुवाणी में चीज़लाबाद लाड़े वटि इंडस हाईवे ते 4 कलाक धरणो हंयो वियो, जंहिंजे करे ट्रैफ़िक पिणु मुअतल थी वई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त मुंहिंजे वालिद नूर हसन ऐं भाउ नाइब खे गोलियूं हणी बेदर्दी सां क़तल कयो वियो। केस दाख़िल थियण बावजूदि पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण खां लवाए रही आहे। हुननि IG सिंध, DIG लाड़काणो ऐं ॿिनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। नओं दुंबालो भरिसां आराई ॻोठ में हमदाणी बिरादरी जे हथियारबंदनि सामी बिरादरी जे नौजवान नारी खे अगवा कयो। अगवा बाद फ़रार थी विया, जॾहिं त टंडो ग़ुलाम अली थाणे ते NC पिणु दाख़िल कराई वई आहे, जंहिंमें वारसनि मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त रोशन ऐं ॿियनि ॿुधायो त असां सुता पिया हुआसीं त राति जो देरि सां माशूक़ा हमदाणी ऐं संस साथी हथियारनि जे ज़ोर ते असांजी नौजवान नारी खे अगवा करे विया आहिनि। हुन मुतालबो कयो त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ ॾियारियो वञे। कोटड़ी फाटक खां 10 मिंटनि जे पंध ते बोलाड़ी म्यूनिसिपलिटी में मौजूदु प्राइमरी स्कूल माझी शोदो बुरफ़त 2 सालनि खां बंदि। ॻोठाणनि खे उस्ताद जी ॻोल्हा। जामशोरे ज़िले जी कोटड़ी फाटक खां 10 मिंटनि जे पंध ते बोलाड़ी म्यूनिसिपलिटी में मौजूदु गवर्नमेंट प्राइमरी स्कूल माझी शोदो बुरफ़त 2 सालनि खां बंदि पियल आहे। क्लस्टर पॉलिसी ते अमल दरामद शुरू थियण खां पोइ ॿारनि जे आलमी ॾींहुं यानी ख़मीस 20 नवंबर 2025 ते क्लस्टर हेड टीचर मोहतरम हुसैन बख्श महर, सेल 2 जे हेड मास्तर मोहतरम मोहम्मद सिद्दीक़ अबड़ो ऐं सालियाने स्कूली गणप जो एन्यूमेटर मिस्टर उमर पोहतात खेनि अजीब लकाउ ॾिसण में आयो। बंदि पियल स्कूल खे खोले 2 सालनि खां थरी मौली साहिब मोहम्मद रफ़ीक समय जो दीनी ऐं दुनियावी तालीम जारी रखियो वेठो आहे। साणुसि कयल ॻाल्हि ॿोल पढ़ंदड़नि ऐं ॿुधण लाइ पेश कयूं था। साणुसि कयल ॻाल्हियूं ॿुधण लाइ उत्साह जो सबबु बणिबियूं। जिन ॻोठाण लाइ चयो पियो वञे त हू उस्तादनि खे तंग कंदा आहिनि, तिन खे हिन अवामी उस्ताद उन लाइक़ु बणायो आहे त हू हाणे पंहिंजे स्कूली उस्ताद सां मुकमिल सहकार करण लाइ तयारु रहनि। उन्ही खे हटाए सुठे उस्ताद जी ॻोल्हा आहे जेको संदन बचड़नि खे बहितर तालीम ॾेई सघे। हिन खां पोइ स्कूल मैनेजमेंट कमेटी जे चेयरमैन ऐं म्यूनिसिपल कमेटी जे काउंसलर सावण खान बबर सां कोटड़ी फाटक जे हिकु होटल ते पिणु ॻाल्हि ॿोल थी वई। कयल गुफ़्तगू ॿुधण सां पक थिए थी त हिन ॻोठ जा ॻोठाणा स्कूल जे उस्ताद ऐं तालीमी इंतिज़ामिया सां मुकमिल सहकार करण लाइ तयारु आहिनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हिन स्कूल में जल्द को सुठो उस्ताद मोकिलियो वञे त जीअं हिन ॻोठ जे ॿारनि जो मुस्तक़बिल बहितर बणिजी सघे। बुलड़ी शाह करीम जे साफ़ी अली हसन रिंद जे भाउ अनवर रिंद खां जोक शरीफ़ थाणे जी हद मां थियल फुर वाक़े ऐं साफ़ी उन जे भाउ सां SHO जोक शरीफ़ दीदार बिरोही जे अढंगे रवैये ऐं बदइख़लाक़ी सां पेश अचण ख़िलाफ़ खोरवाह प्रेस क्लब जे साफ़ियुनि जी प्रेस क्लब खोरवाह में गॾिजाणी थी गुज़री। गॾिजाणी में जोक शरीफ़ थाणे जे बदमस्त SHO खे फ़ौरी तौरु मुअतल करण जो मुतालबो कयो वियो।
उन मौके ते साफ़िन मियां मीर चांडियो, इब्राहिम मखदूम, सुमार अली मलाह, नूर मोहम्मद मुग़ल ऐं ॿियनि इजलास में शिरकत कई। उन मौके ते SHO खे फौरी तौरु हटाइण जो पिणु मुतालबो कयो वियो। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन